वफ़ाक़ी कचहरी ऐं सियासी कचहरी में रोज़ानो जेको पंहिंजो मौज़ूअ हूंदो आहे। अॼु जूं अख़बारूं छा थियूं लिखनि ऐं सिंधी ख़ासि करे पाण सिंधी अख़बारुनि ते तबसरो कंदा आहियूं, जेके उन्हनि जूं अहम ख़बरूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि ते तबसरो कंदा आहियूं। ऐं उन सां अॼु असां जेको महिमान दोस्त आहे सीनियर सहाफ़ी वकील ला हसन साहिबु तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली कार चऊं था ऐं प्रोग्राम शुरू करण अॻे हिकिड़ी तव्हांखे रिक्वेस्ट कंदा आहियूं त जेको इश्तिहार तव्हां साम्हूं वञे थो महिरबानी कयो ऐं लाइक कयो, कमेंट कयो, ऐं जेकी घंटी आहे उनखे दॿाइणु ऐं न विसारींदा। दादा खणूं था अॼु पंहिंजी रोज़ानी पंहिंजी अख़बार जी जेका लीड ख़बर आहे सिंध में OPS ते मुक़ररु कामूरनि खे 10 ॾींहंनि में हटाइण ऐं इज़ाफ़ी चार्जूं ख़तमु करण जो हुकुम। सिंध जी आबादी वधण बावजूदि इस्पतालुनि जो तइदादु 20 साल वारो साॻियो आहे। सिंध हाई कोर्ट जे सिहत वारे सेक्रेटरी काज़िम जतोई खे छंड। इहो त बहितर फ़ैसिलो आहे। इन ते काफ़ी दफ़ा मुलाज़िम वीचारा दावो कंदा रहिया आहिनि त हिकिड़ा माना OPS जे बहाने अची ॿियनि डिपार्टमेंट में वेहनि था या हेठिएं स्केल वारो माण्हू मथे वेही रहे, त इहा त वॾी ज़्यादती आहे। पर हाणे सिंध हुकूमत अहिड़ा खोड़ ऐलान आहिनि जिन ते अमल कंदे नज़र न कोन। हालांकि OPS मुक़ररु इहो इन लाइ थियो त जिते ज़रूरत आहे, एग्ज़ैक्टली, माना सफ़ा को ॿियो को न आहे, मजबूरी आहे हा, त उते उहो मुक़ररु कनि। पर पोइ हिनखे उन्हनि बहानो बणाए पंहिंजा मनपसंदि माण्हू मुक़ररु करणु शुरू कया। कमाई जो ज़रियो बनाए छॾियो। कमाई ज़रा हेठियों माण्हू जेको अचे थो सम्झो त 16 ग्रेड वारे खे 18 जी ॾींदा, त उहो त कमु माना पटींदो न। पोइ उन जे करे उनखां वठनि था, फिक्स आहिनि उन्हनि ते मंथलियूं। पोइ ज़ाहिर आहे उहो साबित करणु वाक़ई में ॾाढो ॾुखियो आहे। चवंदा था इल्ज़ाम सिधो सिंध हाई कोर्ट सिहत वारे सेक्रेटरी खे बि चंड पटी आहे त 20 साल साॻियूं अस्पतालूं आहिनि, साॻियूं माना इंतिज़ामी अस्पतालुनि में का तब्दीली न आहे। ऐं ॾिसो न, जेकॾहिं असां पाकिस्तान में अॻु जो जाइज़ो वठंदा आहियूं त अॻु में बहितर सहूलियतूं हुयूं। माना जेके हॉस्पिटल्स हुयूं या जेके रूरल हेल्थ सेंटर हुया उहे फंक्शनल त हूंदा हुया, जेके वसीला कुझु हूंदा हुया। माना निर्णय ॻोठ में जेकॾहिं डिस्पेंसरी हूंदी उहा प्रॉपर तव्हांखे दवा ॾींदी, डॉक्टर जो घर ठहियलु हूंदो, उते रहंदो हो। उहो तव्हांखे ॾिसो, असां नंढा आहियूं त असां ॾिसंदा पिया था। पर जीअं जीअं तरक़ी थी आहे, ज़ाहिर पॉपुलेशन वधी आहे, नो डाउट, असां सम्झूं था त इहे इशूज़ आहिनि। हा, कुझु करण जी नियत त हुजे न। हीअ असांजा माण्हू नियत जेकॾहिं बहितर कनि पंहिंजी त घणो कुझु थी सघे थो। असांजी रोज़ानी कावश आहे। रोज़ानी कावश जेका लीड ख़बर आहे हुन में आहे तालिबान जो 3 ॾींहंनि में हुकूमत जे क़याम जो ऐलान। चीन पारां मदद जी आछ। पंजशेर में भेड़ 38 ॼणा मारिजी विया। मुला हेबत अल्लाह खे अफ़गानिस्तान जी नई हुकूमत जो सरबराह मुक़ररु करण जो फ़ैसिलो। 17 वज़ीर उन जे मातहत हूंदा। हा, ॾिसो हाणे चवंदा त जेको ईरान वारो साॻियो मॉडल उन क़तर था हलाइनि। हा, उहो ज़ाहिर आहे। हाणे तालिबान जी जेका परवरिश कई आहे, जिन मदरसनि मां उहो निकिरनि था या जेके उन्हनि जा असर मालिक आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु विढ़णु सेखारियो आहे। हुकुमरानी हिन जी वस्ती ॻाल्हि कोन्हे। ऐं हीअ ज़ाहिर आहे जेको अमेरिका वॾो अचरज जो इज़हार कयो त विढ़ाई कोन 3 लख फ़ौज सां तयारु कई, त हाणे माना वेड़ शुरू थी वई। त हाणे माना हिननि खे असुलु कमु इहो आहे। ॿियो हीअ ज़ाहिर आहे हिननि जी वार इकोनॉमी आहे। खणी मां चवंदुसि इहा वार इकोनॉमी आहे। माना हीअ विढ़ंदा आहिनि त हिन वटि माल ईंदो आहे। पोइ माना छा त असलो असले जा हथियारनि जा वॾा डीलर जेके आहिनि अमेरिका जा आहिनि, त हाणे उहे कीअं चाहींदा त अमुन हुजे हिन मुल्क में। माना हुननि जो त धंधो हुन ते ख़राबु थींदो। पर हीअ जमहूरियत बि कान चइबो त आमिरत ई वरी बादशाहत खणी बादशाहत वारो हिकिड़ो बदतरीन बादशाह इहा सूरत हाल लॻी पई आहे। अचूं था रोज़ानी जीजल जी तरफ़। रोज़ानी जीजल बिलावल भुट्टो साहिब खे लीड कयो आहे। इमरान जी पहिरीं ऐं आख़िरी हुकूमत ईंदड़ दौर PPP जो आहे। सिलेक्टेड खे बदतरीन शिकस्त ॾींदासीं। बिलावल भुट्टो अवाम इमरान हुकूमत महांगाई करे माण्हुनि खे रोले छॾियो आहे। एहसास जूं ॻाल्हियूं कंदड़ खे अवाम जो को अहसासु न आहे। बेनज़ीर नालो आम दिलि मां नथो कढी सघे। न, मूंखे पाण मां इहो तर्जुमो अॻु में करे चुको आहियां त जेका वफ़ाक़ में हुकूमत हाणे ठहंदी न, उहा गॾियल सॾियल हूंदी ऐं PP उनजो हिसो हूंदी। पर सिंध मां उन्हनि जी कोशिशि आहे असल माल कंदी त सिंध मां PP जी हुकूमत ख़तमु थिए। छो त 15 साल हिननि खे ॾिनासीं, घणेई थियो। हाणे माना हू हिन मूड में आहिनि। ऐं इहो बिलावल जी ॻाल्हि वफ़ाक़ में हिननि खे एडजस्ट कंदा। ऐं उहा पोइ जो जीअं क़ौमी हुकूमत टाइप जेका शहबाज़ शरीफ़ ॻाल्हि कई आहे, सभिनी खे गॾायो, पोइ माइनस इमरान खणी चऊं, पर उहो इन तरफ़ ई वञनि पिया था। ॾिसूं। ऐं सिंध ज़ाहिर छॾिणो पवंदो पीपल्स पार्टी खे उन सेंस में। ऐं रोज़ानी सोब तरफ़ अचूं था त रोज़ानी सोब जेको आहे रोज़ानी वांगुरु रोज़ानी लीड बॉक्स आहे ऐं बिलावल भुट्टो सरगर्मियुनि खे। ऐं उनखां पोइ वरी जेका सुपर लीड आहे उहा आहे कराची हैदराबाद समेत सिंध जे 14 ज़िलनि में बिजली जो ब्रेकडाउन। शहरनि में हूंदा कारोबार मुतासिर। हाणे ॾिसंदा आम एतिरो फुड़ी किरे थी वई। हाणे निज़ाम हुननि जो बिजली जो इहो आहे त हिकिड़ी फुड़ी किरंदी आहे, बिजली बंदि, सॼो निज़ाम डावाडोल। तव्हांखे ख़बर आहे बरसाति पए थी, अॻु कथी थींदी आहे, एॾी सारी मौसमियात खाधो अॻु कथी करे थो।
पर ही निज़ाम सुधारण तयार न आहे। न आहे। असल में छा असां रिएक्टिव नेशन आहियूं, माना को मसइलो थींदो आहे त असां रिएक्ट कंदा आहियूं ऐं असांजी सॼी ब्यूरोक्रेसी हुन ते बीठल आहे त भई कुझु थिए त पोइ कयूं ऐं पोइ उन खां पोइ वॾा वॾा दावा वॾा वॾा वादा कयूं ऐं उन खां पोइ वरी ख़ामोशी। जॾहिं त भई हर दफ़े थिए थो त हुनजो तव्हां वठो न हुनजा प्रिकॉशन्स। जेतिरो वॾो बोरान ओॾी वॾी करप्शन। हा ऐं वॾा वॾा वाइदा हाणे न थींदो, हाणे न थींदो। ऐं रोज़ानी इबरत तरफ़ अचूं था त रोज़ानी इबरत असांजी पुराणी अख़बार आहे ऐं 1958 खां 2021 थी विया अथसि, पर अञा ताईं सुधारो मूंखे अञा हिन इबरत में न ईंदो आहे। सवाइ पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ हलनि था। हुनजी लीड ख़बर असांखे बिलावल भुट्टो जी आहे। कुझु माण्हू इस्लाम जे नाले ते औरतुनि जा हक़ खसणु चाहिनि था, तब्दीली सरकार खे जल्द घर भेरो कयो वेंदो। ॿिए तरफ़ अफ़गान सरहदां कुंडदार तारूं न हटाईंदासीं। तालिबान TTP खे दहशतगर्दी करण खां रोकी त कीअं रोकींदा? TTP त हुनजो साथ ॾिनो आहे। हाणे ज़ाहिर आहे हुननि सां उहे गॾु आहिनि, इहे अॻे पोइ इहो ईअं थियणो आहे। हे वरी साॻियूं दावूं कंदा भई असां त सोचो त असांजो साथ ॾींदा इंडिया खे कढण जे लाइ, हाणे वरी असांजी ॻिची में अची पिया आहिनि। सो ज़ाहिर आहे जहिड़ो तव्हां एज़ यू साओ सो शल यूरी, जेको तव्हां पोखींदो उहो ॾींदो। अॼु वरी दरगाहूं खोले छॾियूं अथनि वरी चवंदा त सिंध हुकूमत त कोरोना वक़्तु सभड़ा पर में वठण वारी तरह कोरोना वधे थी ऐं हिननि वरी दरगाहूं खोलणु शुरू कयूं स्कूल खे। हाणे मूंखे त हुन ते वॾी हैरत लॻी पंहिंजे शाह साहिब ते, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, राइटर रहियो आहे, शाइरी ॿाइरी त उहो चए थो त भाई स्कूल बंदि थींदा त कहिड़ी क़यामत अची वेंदी ऐं तव्हांजी मिनिस्ट्री न रहंदी त भला कहिड़ी क़यामत ईंदी, तव्हां वटि न ई तरह हलियो पियो। इहो जवाबु आहे, माना हिकिड़े पढ़ियल लिखियल माण्हू असां एक्सपेक्ट कयो पिए त उहो सेंसिबल जवाबु ॾींदो। हाणे इहो माना नॉन सेंस जवाबु आहे त भई स्कूल बंदि थींदा कहिड़ी क़यामत ईंदी। असां पोइ पढ़ाई न थींदी कहिड़ी क़यामत आई, में अनपढ़ियल माण्हू लाइ क़यामत आई जा। हींअर बुनियाद तइलीम तरक़ी जो बुनियाद तइलीम आहे ऐं उहो बंदि था कनि था कहिड़ी क़यामत आई। टेक्नोलॉजी बजाए ने जो तव्हां अॻिते वञो, माण्हुनि खे हुन टेक्नोलॉजी ते वठी अचो, हुन लेवल ते वठी अचो ऐं तव्हां उर्दू माना उहे पुराणी ॻाल्हियूं दकियानूसी साईं स्कूल बंदि थी विया त पोइ छा आहे ऐं माण्हू ज़िंदगी आहे, माना भई ज़िंदगी ॿिए हंधा मनाइनि छा, सिर्फ़ु स्कूलनि में करोना जो वाइदो करे छॾियो आहे त बाबा स्कूलनि में वेंदो त पकड़ींदोसां, बाक़ी ॿिए हंधि तव्हां जलसा कयो, जुलूस कयो, ॿियो जेको वणे सो कढो, उते कुझु न कंदासीं। महिरबानी लाला सन साहिबु, असां अॼु जेको आहे सो महिमान दोस्त हो सीनियर सहाफ़ी ऐं वकील लाला सन साहिबु, उन जी महिरबानियूं ऐं पाण प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो ऐं सुभाणे ताईं प्रोग्राम ताईं ज़ाहिद राॼपर खे इजाज़त। अलाह भाई।